करप्शन जे ख़ात्मे लाइ कम कंदड़ नेब सखर वारो डीजी खुद करप्शन जे इल्ज़ाम हेठि अची वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते नेब इस्लामाबाद खां रिटायर लेफ्टिनेंट कर्नल तारिक महमूद भट्टीअ जे सरबराही में 3 रुकनी जांच टीम डीजी नेब फयाज़ कुरैशी ख़िलाफ़ कराची वासी शरीफ खोसो पारां हिन इल्ज़ामनि जी इंक्वायरीअ लाइ नेब ऑफिस सखर पहुती, जिते जांच टीम वारो दरख़्वास्त गुज़ार शरीफ खोसो पंहिंजे वकीलनि जे पैनल सां गॾु पेश थी बयान कलमबंद करायो, जंहिंमें हुन ॼाणायो त 4 फरवरी 2014 में ज़मीन जे मामले तां बिल्डर राहू शाकिर संदसि नाठी कासिम खोसो खे क़तल करायो। शरीफ खोसे रिकॉर्ड करायल बयान मूजिब डीजी नेब फयाज़ कुरैशी नेब चेयरमैन चौधरी कमर ज़मान जे चवण ते नाठीअ जे क़तल केस में नामज़द जवाबदार राहू शाकिर ख़िलाफ़ दाख़िल करायल केस तां हथ खणाइण लाइ हथ ठोके केस में गिरफ़्तार करण बैदि 10 लख रिश्वत वठी 3,20,000 प्ले बार्गेनिंग ज़रिए केस तां हथ खणण जे शर्त ते आज़ादु कयो। संदसि बयान मूजिब डीजी नेब गैरकानूनी तौर ते असासा ठाहिया आहिनि, जंहिंमें हुन शहीद फाज़िल राहू तालके जे दहें सोडकी ऐं सेवण तालके जे दहें आराज़ीअ में 58 एकड़ खां वधीक ज़मीन ख़रीद करे रेवेन्यू रिकॉर्ड में उन जी रक़म घटि ज़ाहिर कई आहे। डीजी नेब खे करोड़े रुपयनि जी मालियत जी कराचीअ में फ्लैट, इस्लामाबाद में बंगलो ऐं 10 गाॾियुनि जो मालिक पिणु आहे। ॿिए पासे जांच टीम वारो डीजी फयाज़ कुरैशी लॻायल इल्ज़ामनि खे रद्द कंदे पंहिंजो बयानु कलमबंद करायो, जंहिं बैदि जांच टीम ईद खां पोइ धुरियुनि खे शाहिदनि समेत इस्लामाबाद में पेश थियण जी हिदायत बैदि वापसि मोटी वई। कैमरामैन GM महर सां गॾु मोड़ो महर, सिंध टीवी न्यूज़, सखर।